अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वल्लाहु यद'ू इला दारिस सलाम व यहदी मन यशाअ इला सिरातिन मुस्तक़ीम। ऐं अल्लाह सलामती जे घर ॾांहुं सॾींदो आहे ऐं जंहिंखे वणेसि तंहिंखे सिधी वाट ॾांहुं हिदायत कंदो आहे। गांधी जी हिंदुस्तान जो मशहूर मजहबी सियासी ऐं समाजी लीडर थी गुज़रियो। हिंदुस्तान जो तव्हां सभु ॼाणो था 1937 जे अंदरि हिंदुस्तान जेको मुतहदा हो तॾहिं पाकिस्तान जा कोन ठहियो। 1937 में सभ खां पहिरीं अव्वल टाइम कांग्रेस जी हुकूमत ठही। 1937 में पहिरियों दफ़ो हिंदुस्तान जे अंदरि गांधी जी हिकिड़ो पैगाम जारी कयो जेके कांग्रेस जा लीडर हुआ उनजे नाले। उनके पैगाम कहिड़ो जारी कयाई त सादगी जी जिंदगी अपनायो। तव्हां अयाशी वारी जिंदगी छॾियो, सादा जिंदगी अपनायो। पर हिकिड़ो गैर मुस्लिम छा थो चवे? I cannot present the examples of Rama and Krishna। चवे तो हिंदू आहियां पर राम ऐं कृष्ण जो मिसाल नथो पेश करे छॾियां, नथो करे सघां। छो? बिकॉज दे वर नॉट हिस्टोरिकल पर्सनैलिटीज़। छो त राम ऐं कृष्ण अगरचे असांजा वॾा आहिनि पर उन जो तारीख़ी रिकॉर्ड महफ़ूज़ न आहे। राम ऐं कृष्ण जो को बि तारीख़ी रिकॉर्ड महफ़ूज़ न आहे। I am compelled to mention the name of Abu Bakr and Umar, though they were emperors, yet they lived like paupers। आउ मजबूर आहियां जो नालो पेश करियां अबू बकर सिद्दीक़ जो रज़ी अल्लाह। आउ मजबूर आहियां जो नालो पेश करियां उमर इब्न ख़त्ताब जो रज़ी अल्लाह। पोइ छा थो चवे अॻिते? इहे ॿई जेके से हालांकि हुक्मरान हुआ पर इन्हनि ज़िंदगी गुज़ारी फ़क़ीरनि वांगुरु। हिकिड़ो गैर मुस्लिम गवाही ॾे। गैर मुस्लिम छा थो चवे? ऐं उहे मुस्लमान गौर कनि जेके पंहिंजो पाण खे मुस्लमान चवराइनि था। इन अज़ीम इंसाननि जे बारे में हुननि जो अक़ीदो छा आहे, संदन अक़ीदो छा आहे? हिकिड़ो गैर मुस्लिम सैयदना उमर इब्न ख़त्ताब, सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जी केॾी माखाण करे